हिकु नालो जेको तारीख़ जे वर्कनि में सुनहरी अखरनि मां लिखियो हुयो। तात्या भील। भील क़ौम जो ही सूरमो अंग्रेज़नि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ 12 सालनि ताईं विढ़ियो। जेको जंग में बहादुरीअ सां विढ़े उनखे वीर चइबो आहे ऐं जेको कॾहिं बि न झुके उनखे भील चइबो आहे। हिन झंगलनि में गोरीला जंग जी हैसियत सां बर्तानिया जी हुकूमत खे ललकारियो। 1840 में खांडवा जे ॻोठ में जनम वठंदड़ तांतिया 1857 जी बग़ावत खां पोइ आज़ादीअ जो अलम बुलंद कयो। हिन अंग्रेज़नि खे शिकस्त ॾिनी ऐं हिनखे जेल जूं दीवारियूं बि न रोके सघियूं। हिन अंग्रेज़नि ऐं अंग्रेज़नि जे हामियुनि जा खज़ाना लुटे ग़रीबनि में विराया। तात्या भील सिर्फ़ु जंगजू न पर ग़रीबनि जो मसीहो बि हुयो ऐं हिनखे पंहिंजे मुल्क जो रॉबिन हुड पिणु सॾियो वेंदो हुयो। माण्हुनि जी शादी ग़मिन ऐं ॿियनि मुसीबतुनि में बि माली मदद पिणु कंदो हुयो। तात्या भील हिकिड़ो चकर ॿीहर पकड़िजी पियो ऐं 1899 में जुबलपुर सेंट्रल जेल में ब्रिटिश राज सदर खे फांसी ॾेई छॾी। 1857 वारी बग़ावत खां अॻु बि भील क़ौम अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ उथी खड़ी थी हुई। तात्या भील, भीमा नायक ऐं ॿियनि भील सूरमनि पिणु ज़मीन, जंग, पाणी ऐं पंहिंजे मुल्क जे हक़नि लाइ विढ़िया ऐं पंहिंजे खून सां आज़ादीअ जी तारीख़ लिखी। पर अफ़सोस हक़ीक़ी आज़ादीअ जे जंगजुनि खे ज़ात पात जे करे पोइते रखियो थो वञे। अॼु बि भील क़ौम खे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो थो वञे। रस्तो, बिजली, पाणी, पढ़ाई, उन्हनि खे का बि सहूलियत मुहैया न आहे। बेसिक ह्यूमन राइट उन्हनि खे नथा मिलनि। हू हर इंसान वांगुरु बराबरीअ जा हक़दार आहिनि